सोबोदरो मां ख़बर ॾींदा हलो त सोबोदर लॻ पोम्बटपुर भरिसां ॻोठ ताजमंद भागत जो रहवासी नेक मर्द मरहूम मोहम्मद बचल भागत जो अॼु टीजो थी गुज़रियो। टीजे जे मौके ते क़ुरान ख़्वानी पिण कराई वई। उन मौके ते मरहूम मोहम्मद बचल भागत जी पग जी रस्म अदा कई वई। मरहूम मोहम्मद बचल भागत जे वॾे पगदार पुट सिराई अली खान भागत के मरहूम पीउ जी पग बदिराई वई। पग के पहिरियों वार पीर ऑफ गंबट पीर सैयद मज़हर अली शाह जिलानी इलियास भागत सिराई गुलाम कादर भागत ऐं ॿियनि ॾिनूं, जॾहिं त राॼ में उथण वेहण ऐं ॻोठाणनि जा मसइला हल कराइण ऐं सियासी समाजी मसइलनि लाइ मरहूम मोहम्मद बचल भागत जे पुट पीपी काउंसलर अमीर अली भागत खे गॾियल रज़ामंदी सां ज़िम्मेवारी सौंपी वई। आख़िर में मरहूम जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश लाइ पीर ऑफ गंबट पीर सैयद मज़हर अली शाह जिलानी ख़ासि दुआऊं घुरियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।